एकड़ो काफरा महबूब के चई तू जादूगर। नबी करीम जी रात बाबरकात के जमल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुजाबिब तू चुप कर मां तो जवाब ॾियांस। अल्लाह तबारक व तआला जे रात बाबरकात कुरान पाक में उनजा निशान बुधाया। उन्हीं माण्हूअ जा जेको हबीब करीम जी रात बाबरकात के जादूगर पियो चवे। अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमाए चुगलखोरा बदमाशा वायदे खिलाफा बुछड़ो आ मालदार भली हुजे पर माल उनके फायदो कोन ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात उन जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए तो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्ही में आहिनि पर 10 ऐब इहो अथसि त जो हिलाल जो नथी। इहो थकिजी पिया हो ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो। ऐं मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उन जो नालो आहे। पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध माउ खे चई ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि 9 ॻाल्हियूं सचूं आहिनि पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां। चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां। चवे थो वाइदे खिलाफ़ आहे उहो बि आहियां। चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां। चवे थो सरकश आहे उहो बि आहियां। चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो। इहे बि ॻाल्हियूं आहिनि। इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई अथई उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। इहो हराम जो ॿिज आहे। ये सिंधी में चइबो फुड़ो फुड़ो थी भिड़ा गॾु थियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा हाणे ॻाल्हि ॿुधा त मोहम्मद करीम जी इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। माउ थी चए ॾोह बश्क तलवार फिटी कर वाइदो कर त सची ॻाल्हि ॿुधायां। चई बस तलवार उछलायां थो वाइदो कयां थो लात मनात जो कसम खणा थो कोन विणंदो सां ॻाल्हि सची कर। हे सची ॻाल्हि आहे त तुंहिंजो पीउ मालदार हो ॾाढो पैसनि जो धणी हो पर हुयो खदड़ो। छा हो खदड़ो हो। पोइ मूंखे दिल में ख्याल थियो त इहो माल कंहिंखे मिलंदो हिन जो त हाल ई कोन्हे खदड़ो आहे काॾो औलाद थींदी हिन बनीअ जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन बकरनि जो वारस कहिड़ो थींदो। पोइ दिल में सोचम त का पंहिंजी मुड़सी कयां। पोइ हिकिड़ो असांजो नौकर बकरार हो बकरियूं चाढ़ींदो हो उन बकरार खां कारो मोकिरायमि तूं इन मां ॼाओ आहे मोहम्मद मीर सचो आहे। चओ सुभान अल्लाह। इन्हीं आयत जे तफसीर में मशाइख उज़ाम मुफस्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली कामिल अकमल जंहिंजे मथां इल्म तफसीर जो दारो मदार आहे उन सभिनी लिखियो आहे त रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा बि पक्की निशानी अथव त पीउ जो पुटु न हूंदो। वो खणी लज जे करे गोड़े पाड़े वारा एक बे जी पढ़ न खणो पर खबर तहां के होंदी त कंहिंजो फर्क वनी गोलियो पिया दबन के गुस्ताखन के नबी जे गुस्ताखन के अल्लाह ताला फरमाइंदो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा जल पिया अल्लाह ताला फरमाए तो लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत उनते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उनन जे ला ख़्वारी वारो अज़ाब रब करीम तैयार करे छजो आ। अदा मां चवां त ही पुट तुंहिंजो नाहे मूंखे को चवे त मौली साहब ही पुट तुंहिंजो नाहे ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ मूंखे दुख थींदो त मुंहिंजी औलाद के मुंहिंजे लाइ तो चवे तुंहिंजो पुटु नाहे। अदा जेको आले रसूल जे लाइ चवे त रसूल जी औलाद नाहे सच ॿुधाए त मुंहिंजे महबूब खे ईज़ाए थो या न। हथ मथे खणी चओ हथ मथे खणी चओ। मां तोखे चवां त तुंहिंजो पुटु नाहे त बंदूक हणी कढे जे घर वस पुॼई त लठ हणी कजे। अरे मुंहिंजे पुट खे तो चवी मुंहिंजो नाहे इन खां बि वधीक गार कहिड़ी आहे। अबा थींदी गार
जो कंहिंजे पुट खे चइजे तूं पीउ जो नाही हसनैन करीमैन खे जेको चवे त आले रसूल न आहिनि ख़ुदा जो कसम आहे अहिड़ी ॿी का गार आहे कान का ऐं जेको रसूलुल्लाह खे गार जे सो हिलाली हूंदो या हरामी हूंदो चइसी हसन हुसैन अहल बैत न आहिनि को साबित करे त लख रुपयो ॾियांसि ये तुझे लख जी जरूरत ही काने का आयो लख बनी पांजे पिणे जे घर रख लखो जई त पिने छो खुदा अड़ो पिनायो तस जाथे काथे हाने जलसो तो करे दा वारो क्यों मां जेड़ो क्यों शियन सा दंड पियो हाने पैसा भरे जो अल्लाह जे जा लठ के मुजादा आवाज कोन हुंदो आ बियो खुदा छा करे हिन दुनिया में पिनाए छॾईन दर दर झोलियूं झलियो बीठा होॾो चवनि त गैरुल्लाह खां न वठो ऐं हेॾो गैरुल्लाह खां वठंदा वतन पिनंदा वतन ख़ुदा ताला दर दर ठोकर जाथो लॻे त वञई थो केरु थो वञे चे मलऊन थो वञई मलऊन जंहिं ॻोठ जो आहे बच्चो बच्चो जिथां निकिरंदो आहे जिथां निकिरे ॻोठ मां बच्चा छा चवंदा आहिनि लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत तहां बि सबक यादि कयो भला सभई चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने मज़ो न आयो ॾाढे चओ लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने माना ऐं अहल बैत जा दुश्मन हो शल खुदा जी लानत हुजेव ॿियो कहिड़ो इनाम हुजे उन जो खोड़ो अथनि तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का या रसूल अल्लाह तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का चो तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का चो सुभान अल्लाह मुस्तफा नूर मुस्तफा जा बच्चा बि नूर महबूब जो खानदान बि नूर अला नूर अदा ही चवंदा नबी नूर न आहे मां चवां त हीअ रात न आहे मतलब छा कवड़िया हो थकजी पिया हो पोइ भला दुआ ख़ैर जी थकजी पिया हो त थक जा हो तो दुआ घुरो ओ मुझा सोहना ओ मुझा मिठड़ा भाव अजीज महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान के असा त नूर था चऊं ऐं ही था चवनि त नबी बि नूर न आहे भला हाणे हिते सम्झायां था की ॻाल्हि मां राति लाड़काणे में बि मिसाल ॾिनो हिते बि ॾियां थो ही अछो रूमाल आहे छा आहे माना माना कारो ना है राता माना सोहणो आ माना कोझो ना है सोहणो आ माना कोझो ना है मिठो आ माना थधो आ माना छो त हिक ॿिए जूं शयूं ज़िद आहिनि नूर जो ज़िद बशर ना है नूर जो ज़िद ज़ुल्मत आ ऊंदाही आ समझो था नूर जो ज़िद छा है ऊंदाही ज़ुल्मत हाणे हे था चवनि नबी नूर ना है माज़ल्ला माना चवनि था त नबी ऊंदाही आ हाणे तोखां पुछां थो त मुस्तफ़ा ऊंदाही आ या सोझरो आ कुरान तो फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा सही आप साहब कुरान
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बेइज़्निही वसिराजम मुनीरा। ऐ मुझा महबूब मोहम्मद करीम तू रोशन सिज्जा चो चो रोशन भला रोशन ॾियो आया सिज्जो आया चंड्रा पर आही रोशन छाहे मुस्तफ़ा चो रोशन आ ज़ुल्मत नाहे चो मुस्तफ़ा ज़ुल्मत वो जेको रोशन आ तंहिंखे नूर चइबो आ ओ मुंहिंजा अदा जेको मुंहिंजा दोस्त नूर न हूंदो आ हे बि विछड़ा मिलिया हाणे नंढे हूंदे जूं यारियूं अथनि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हुतां उथियो आ हुते छिक थी अथसि इहा अथव मोहबत छा आहे बाबा हिननि पोढ़नि जेतिरी मोहबत न वहाबिन खे नबी करीम सां हुजे हा त बि जन्नत में हलिया वञनि हा ॾिसो त कशिश थी हे आयो हिन ट्रप भरियो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो चओ मुंहिंजो हबीब नूर आ चओ मुंहिंजो हबीब या तव्हांखे नुस्ख़ो यादि कजो जेको न चवे त नबी नूर नाहे उहो नबी करीम खे नऊज़ बिल्लाह ऊंदा ई थो मञे ऐं महबूब खे क़ुरान नूर चयो आहे छा चयो अल्लाह क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे बेशक मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां मुहम्मद मिठो तव्हां ॾे नूर थी आयो आहे अकेलो न आयो आहे व किताब मुबीन ऐं पाण सां रोशन किताब बि खणी आयो आहे चओ मुस्तफ़ा रोशनी आहे चओ मुस्तफ़ा नूर आहे भिटाई साहिब आयत जी माना थो करे माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदोम पोइ सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी